हेलो हेलो माइक चेक। अच्छा दोस्तन की रिक्वेस्ट आहे प्लीज़ जेकॾहिं वेही रहंदा त असां सेशन जी शुरुआत कंदासीं, तस्वीरूं बि थींदियूं पर प्लीज़ वेही रहंदा। कंट्रीब्यूशन ऑफ सिंधी डायस्पोरा आफ्ताबा। सही दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी सीट्स ते वेही रहनि, असां सेशन जो शुरूआत कयूं था हाणे। गुड टू गो अची विया आहिनि सभु? हा थैंक यू। सभिनी खे आवाज़ सही अचे पियो? मैक्स मेमन, मशहूद काज़ी, मुस्लिम बुर्दी, सभिनी खे आवाज़ सही अचे पियो? सभिनी दोस्तनि खे आफ्ताब रहमो जो सलाम। दोस्तो तव्हां सभिनी खे आउं 5 सिंध लिटरेचर फेस्टिवल में भलीकार कयां थो। अॼोको सेशन जेको आहे उनजो नालो आहे कंट्रीब्यूशन्स ऑफ सिंधी डायस्पोरा। कल्ह खां दोस्तनि पुछियो पियो डायस्पोरा जो मतिलबु छा आहे अदा, सो उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त डायस्पोरा लफ़्ज़ जो मतिलबु आहे त उहे तारकीन वतन जेके पंहिंजे वतन खां ॿाहिरि रहंदा हुजनि त उनखे असां डायस्पोरा जे तौर ते मुखातिबु कंदा आहियूं। अॼोको असांजो हीउ सेशन जेको आहे उहो सिंधी डायस्पोरा सां कचहरी ते मुश्तमिल आहे ऐं उन्हनि जूं कहिड़ियूं कंट्रीब्यूशन्स रहियूं आहिनि ऐं जेके असांजा अॼु महिमान आहिनि उन्हनि में डॉक्टर गुल मेतलो साहिबु, साईं जिन लंडन में रहनि था इंग्लैंड में, उनखां अलावा मिशिगन यूनाइटेड स्टेट्स मां आहिनि एजाज़ तुर्क साहिबु, ऐं UAE मां आहिनि मुस्लिम बुर्दी साहिबु, टोरंटो कैनेडा मां आहिनि ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु, कैलगरी कैनेडा मां आहिनि मशहूद काज़ी साहिबु ऐं कैलगरी कैनेडा मां मैक्स मेमन आहिनि। असां हिन सेशन जी शुरूआत कंदासीं साईं डॉक्टर गुल मेतलो साहिब सां, जेके फाउंडिंग मेंबर आहिनि सिंध विजन जा ऐं जेको सिंधी एसोसिएशन आहे यूरोप जी। सो असां चाहींदासीं डॉक्टर गुल मेतलो साहिबु ऐं मूंखे इहो ॿुधाइनि त जेको सिंध विजन आहे उन जूं कहिड़ियूं कंट्रीब्यूशन। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप असां 2012 में क़ाइमु कईसीं ऐं उन में असां कुझु नवां ट्रेंड्स विधासीं। उहे विधासीं त इनखे सेक्युलर करे हलाइबो ऐं सिंधी जेके बि दुनिया में रहनि था उन्हनि जी नेटवर्किंग कंदासीं, हुते वर्कशॉप ऐं सेमिनार कजे। उनखां पोइ 2012 खां पोइ मुसलसल असांजी थियूं। थैंक यू सो मच। आउं चाहींदुसि साईं मशहूद काज़ी साहिब खे बि असां शामिलु कयूं ऐं दोस्तनि खे ॿुधाए थो हलां त साईं मशहूद साहिबु मेहरान यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहिनि, मुंहिंजा सीनियर आहिनि ऐं हींअर अल्बर्टा जेको कनाडा जो सूबो आहे उते रहाइश पज़ीर आहिनि शहर कैलगरी में। ऐं हिकु ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कैलगरी में 15 खां 16 ॿोलियूं आहिनि जेको स्टेट जूं ॿोलियूं आहिनि, उन्हनि में सिंधी बि हिकिड़ी ॿोली शामिलु करण वारो साईं मशहूद काज़ी साहिबु आहे। सो हींअर जेको कोविड जो लास्ट ईयर मवादु छपियो हुयो उहो सिंधी ॿोली में साईं जिन छपायो आहे ऐं जल्द असां जेको लाइसेंस जो एग्ज़ाम हूंदो आहे उहो बि कोशिशि करे सिंधी में ॾियाराईंदासीं। उन में मशहूद काज़ी ऐं मैक्स मेमन जी तमामु घणियूं कंट्रीब्यूशन्स आहिनि। आउं चाहियां थो त साईं मशहूद काज़ी साहिबु उन ते असांखे वधीक थोरो ॿुधाइनि त साईं लाइसेंस भला सिंधी में माण्हू करे ॾेई सघंदो अल्बर्टा सूबे में कैनेडा जी। मशहूद काज़ी साहिबु। आफ्ताबाद साहब खां पहिरीं त तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं पंहिंजे हवाले सां जेको तव्हांखे ॿुधाईंदसि सो पहिरीं 2 आइटम्स ते आउं थोरो सो तव्हांजो टाइम वठंदसि कि तव्हां बिल्कुलु चयो त सिंधी ॿोली, छाकाणि जो असांजी ॿोली हिकु एॾी अज़ीम ऐं रिच ॿोली आहे जो असांखे इनखे रिकग्नाइज़ कराइणु घुरिजे दुनिया जे हर हिकु कुंड कुर्छ में, दुनिया जे हर मुल्क में, हर सूबे में। ऐं असां इहा ई कोशिशि वरितीसीं त जिते हिंदी, उर्दू, पंजाबी इन्हनि ज़बाननि खे या जेके स्पेनिश आहे या चाइनीज़ आहे इन्हनि ज़बाननि खे जेका रिकग्निशन सिंधी ॿोलीअ खे बि हुजणु घुरिजे। ऐं अलाह जी महिरबानी सां ऐं दोस्तनि जे ताउन सां जीअं तव्हां ॿुधायो त अल्बर्टा प्रोविंस में असां पोयनि कुझु सालनि खां वठी इन ॻाल्हि ते कमु कयोसीं पिए ऐं नतीजो उनजो जेको आहे जो असांजी जेका सिटी ऑफ कैलगरी आहे उहा सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे कम्युनिकेशन में हाणे शामिलु करे थी। कैलगरी पुलिस सर्विसिस जेके पुलिस जे हवाले सां सर्विसिस थिए थी उन्हनि में सिंधी ॿोली शामिलु थियल आहे। ऐं हाणे असां जेको अल्बर्टा प्रोविंस सां इमिग्रेंट्स अचनि था उन्हनि खे बहितर जॉब अपॉर्चुनिटीज़ मिली सघंदियूं उनजे करे त असांजी लैंग्वेज खे हिकिड़ी ड्यू रिकग्निशन जेका डिज़र्व करे थी उहा रिकग्निशन मिले। ॿिए पासे असां कल्चर जे प्रोमोशन जे लाइ वॾी महिरबानी
ॿियो असां कल्चर जे प्रमोशन जे हवाले सां बि पोयनि कुझु सालनि खां वठी कमु करियूं पिया त असां पंहिंजी इंडस वैली सिविलाइज़ेशन जे कल्चर खे कहिड़े तरीक़े सां इनहेंस करियूं ऐं एप्रिशिएट करायूं ऐं जिते असांजी तमामु स्ट्रेंथ एतिरी मज़बूत न आहे लेकिन असां पंहिंजे कोशिश सां पंहिंजे कल्चर खे इंट्रोड्यूस करायोसीं उते जे सोशल सर्कल्स में उते जे गवर्नमेंट सर्कल्स में ऐं उन्हनि खां असांखे इहा रिकग्निशन मिली सघी जो असां 2019 में जॾहिं इंडस वैली कल्चर जो फेस्टिवल कयोसीं त 1000 खां मथे माण्हू असांजे उन फेस्टिवल में शरीक थिया जंहिंमें न सिर्फ़ु सिंधी बल्कि हर क़ौम सां हर ज़मीन में असां कोई 10,000 माण्हुनि जे लॻभॻि 5 किलोमीटर जे फ़ासिले ते असां पंहिंजो कैनेडा डे ते उहो फ्लोट हलायोसीं जीअं माण्हुनि खे ख़बर पइजी सघे त सिंध छा आहे सिंधी छा आहे ऐं असांजी इंडस वैली सिविलाइज़ेशन छा आहे त इहे हिकिड़ियूं नंढड़ा नंढड़ा जेस्चर्स आहिनि ऐं नथो चवां त असां को तमामु वॾो दुनिया फतेह करे विधी आहे लेकिन इन्हनि नंढड़नि जेस्चर्स सां असांजी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त न सिर्फ़ु असीं पंहिंजे कल्चर खे प्रोमोट करियूं लेकिन जेके ॿिया दोस्त दुनिया जे ॿियनि हिसनि में रहनि था उन्हनि खे मोटिवेशन मिली सघे उन्हनि खे इहो इंसेंटिव मिली सघे त उहे बि पंहिंजे कल्चरल प्रोमोशन जे लाइ पंहिंजे लैंग्वेज जे प्रोमोशन जे लाइ जेको कुझु बि करे सघनि था उहो कनि छाकाणि जो असां त पंहिंजे कल्चरल हेरिटेज खे खणी अचूं पिया कंहिं न कंहिं तरीक़े सां लेकिन असांजी यंगर जनरेशन जेका कैनेडा में अमेरिका में या यूरोप में पैदा थी आहे उनखे पंहिंजे कल्चर सां एसोसिएट करणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे ज़बरदस्त पंहिंजे ॿोलीअ सां थैंक यू सो मच साईं मशहूर साहब असां वटि टाइम थोरो घटि आहे 6 पैनलिस्ट आहिनि सो मूंखे मुश्किल थिए पई थोरी मैनेज करण में ऐं गुज़ारिश कंदुसि सभिनी पैनलिस्ट खे जेतिरो थी सघे मुख़्तसर पंहिंजो मौक़िफ़ रखनि त पोइ वरी ॿिए राउंड में असां हिकिड़ो ॿियो सुवाल करे सघूं साईं मशहूद काज़ी साहब खां पोइ असां अचूं था नौजवान असांजो UAE जो सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे मुंहिंजो भाउ मुस्लिम बुर्दी साहब ऐं मुस्लिम बुर्दी न सिर्फ़ु मुंहिंजो बैचमेट आहे बल्कि मुंहिंजो दोस्त बि आहे ऐं UAE में मुंहिंजा जेतिरा बि दोस्त रहनि था मेहरान यूनिवर्सिटी जा या कायदे आम जा या कुझु ॿियनि यूनिवर्सिटीज़ जा उहो न सिर्फ़ु उते जॉब्स कनि था बल्कि उहो एसोसिएशन बि उन्हनि अहिड़ी ठाही आहे जिते जॉबलेस इंजीनियर्स जेके नवां इंजीनियर्स अचनि था डॉक्टर्स अचनि था नवां असांजा यूथ जा हिते नौजवान जॾहिं उते पहुचनि था त उन्हनि खे न सिर्फ़ु उहो सेटलमेंट ॾियनि था बल्कि उन्हनि खे नौकिरी बि लॻाए ॾियनि था उनजी रहाइश जो बि बंदोबस्तु कनि था उन मां मुस्लिम बुर्दी बि हिकु आहे सो आउं चाहींदुसि त मुंहिंजे भाउ मुस्लिम बुर्दी असांखे ॿुधाइनि त साईं UAE में कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि तव्हां जी मुस्लिम हेलो दादा अस्सलाम वालेकुम वासलाम आवाज़ अचे थो मुंहिंजो बिल्कुलु अचे पियो साईं सॼण साणे कंहिं अणासी विसरे सॼण ऐं साणे कंहिं अणासी विसरे हैफ़ तनी खे होवे वतन जिन विसारियो सभिनी खां पहिरियां त आफ्ताब भाउ तव्हांजी वॾी महिरबानी ऐं जेके बि पैनल में गेस्ट वेठल आहिनि ऐं जेके बि ॾिसंदड़ आहिनि सिंध हिंद ऐं पूरी दुनिया खां पाकिस्तान समेत पूरी दुनिया जेके बि ॾिसंदड़ आहिनि सभिनी खे मुस्लिम बुर्दी जो सलाम सभिनी खां पहिरियां त मां मोहतरम साईं नसीर गोपांग साहब जेको फाउंडर आहे सिंध फेस्टिवल सिंध लिटरेचर फेस्टिवल जो ऐं साईं ज़ोहेब काका साहब जेके मैनेजिंग डायरेक्टर आहिनि उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिन अज़ीम मेलो जेको सिंध में थी रहियो आहे उन में असांखे दावत ॾिनी ऐं शिरकत करण जो मौक़ो ॾिनो उनखां पोइ साईं सॼी टीम खे सिंध लिटरेचर फेस्टिवल जी जेका बि थीम आहे सिंधी अदबी मेले जी उन्हनि खे मां ख़िराज ऐं हिन दफ़े जेको नसीर साहब जेको इहो सिंध जी नौजवान खे जेके क्रीम आहिनि पूरी दुनिया में जीअं तव्हां चओ था त कंट्रीब्यूशन ऑफ सिंधी डायस्पोरा इन द वर्ल्ड त उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे ऐं इन सां गॾोगॾु मां पंहिंजो नंढिड़ो तारीफ़ कराईंदो हलां त मुंहिंजो तालुक़ु बेसिकली लाड़काने खां आहे ऐं 2005-06 में कायदे यूनिवर्सिटी मां इंजीनियरिंग कई आहे 2009 में वरी पोइ मां हिते अची वियुमि दुबई गुज़िरियल 12 सालनि खां वठी मां हिते दुबई में हिकु ब्रिटिश कंपनी में इंजीनियर आहियां ऐं अदा मुस्लिम 3 मिंटनि जे अंदरि इहो पंहिंजो सेशन जेको आहे इहो 3 मिंटनि खां पोइ थी सघे थो डिस्कनेक्ट थी वञे तव्हांजो मूंखे टेक्निकली टीम हींअर चयो आहे त पोइ तव्हांखे वरी ॿीहर जॉइन करणी पवंदी इहो ज़ूम सेशन थोरो इहो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां डिस्कनेक्ट थी वञो 3 मिंटनि में त पोइ इन फ्री लिंक खे तव्हां जॉइन करी ऐं हिन मीटिंग जो हिसो थी सघो था जी कंटिन्यू कयो
जीअं त ठीकु आहे सो सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई Recording stopped. अदा मुंहिंजो आवाज़ अचे थो अदा हाँ अच्छे पे बिल्कुल ठीकु आहे सो जी, मुस्लिम। हींअर मौजूदा सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जो बुनियादु असां 2019 में विधो हुयोसीं इन खां पहिरियां बि मुख़्तलिफ़ फोरमनि में कमु कयो आहे पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी ॿोली लाइ यूएई में ख़ासि तौर ते दुबई में ऐं हींअर असां मां सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जो चीफ ऑर्गेनाइज़र ऐं उनजो बानी रुकुन बि आहियां त जॾहिं असां सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जीअं साईं गुल महतले साहिबु चयो त जॾहिं असां हिते यूएई में आयासीं त ॾिठोसीं त हिते वॾो गैप हुयो सिंधियुनि में पाण में कनेक्टिविटी जो नेटवर्किंग जो वॾो गैप हुयो त असां चयोसीं त हिन गैप खे कीअं ख़तमु कयूं पोइ असां हिकिड़ो फोरम जोड़ियोसीं जेको हींअर अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॿुधाईंदे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे त यूएई जी सभिनी खां वॾे में वॾी जेका सिंधियुनि जी गैर सियासी गैर मज़हबी ऐं सोशल प्लेटफॉर्म आहे उहो आहे सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई असांजा मुख़्तलिफ़ कम रहिया आहिनि माज़ी में बि ऐं मौजूदा वक़्त में बि माज़ी में असां दुबई खे तमामु वॾो सिंधी कल्चर प्रोग्राम 2019 में ॾिनो हुयोसीं पहिरें साल में जंहिंमें न सिर्फ़ु सिंधी आया पर जेके यूएई जा लोकल माण्हू आहिनि उहे बि आया हुया ऐं जेके ॿियूं क़ौमूं ते रहनि थियूं ख़ासि तौर ते पाकिस्तान जूं पंजाबी पठान उहे बि अची करे ॾिसी करे हैरान थी विया हुया त एॾो वॾी लेवल जो प्रोग्राम ऐं सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि दुबई में तव्हां मुनक़िद कयो आहे उन सां गॾु जेके यूएई जा लोकल कटिजी वियो ऐं चाहींदुसि त साईं गुल मेतलो साहिब सां असां हिकिड़ो ॿियो सुवालु कयूं था जेसीं ताईं ॿिया दोस्त अचनि ऐं रिकनेक्ट कनि साईं सिंध में हिकु वॾो मसइलो आहे असांजे ख़ासि करे हिंदू नियाणियुनि खे किडनैप करे फोर्स मैरिजिस जो आउं चाहियां थो त हिन अहम मौज़ू ते तव्हां पंहिंजे ख़्याल जो Recording इज़हार in कयो। progress. साईं इहो वॾो कंसर्न आहे न जी। जबरी सिर्फ़ु- मज़हब तब्दीली हा, ऐं किडनैपिंग जी न सिर्फ़ु सिंध में पर सिंध खां ॿाहिरि डायस्पोरा सिंधी कम्यूनिटी में बि ऐं इन ते का ॿी राय कोन्हे इहो बंदि थियणु खपे इंसानी हक़नि जो मसइलो आहे ऐं हर हिकु माण्हूअ खे बुनियादी तौर ते को बि फेथ रखण जी आलमी बुनियादी हक़ हासिल आहे ऐं इहो ख़तमु थियणु खपे इहो पाकिस्तान जे हक़ में न आहे ऐं सिंध जे हक़ में न आहे ऐं पाकिस्तान जो इमेज ख़राबु थो थिए जिते बि असां ॿाहिरि वञूं था उते माण्हू इहे सुवाल कनि था त छा इन जो आहे मतिलबु जेतिरो हिते थिए थो उन खां वधीक ख़राबु इमेज ॿाहिरि अचे थो मां कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं हिन सुवाल खां हटी करे कंदुसि सिंधियुनि जी मुंहिंजे अंदाज़े मूजिबि सॼी दुनिया में 8 करोड़ पॉपुलेशन आहे दुनिया में कुल 200 प्लस मुल्क आहिनि जंहिंमें तक़रीबन सभिनी मुल्कनि में थोरा या घणा सिंधी रहनि था घटि में घटि 150 मुल्कनि में मुतहरिक तंज़ीमूं आहिनि सिंधियुनि जूं कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन्स सॼी दुनिया में कुल 450 खां वधीक ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि रुगो बर्तानिया में 13-14 ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि सिंधियुनि जूं ॿियो डायस्पोरा उन जा हिकिड़ा ओवरलैपिंग आहिनि मसलन सेंसस जो मसइलो थियो असांजो माहिर आहे शफ़ीक मूसवी साहबु ऑस्ट्रेलिया में सेटल्ड आहे उहो CDG अचे हिते वेठो आहे चए थो जेसिताईं सेंसस थींदी तेसिताईं मां हिते वेठो आहियां पोइ वेंदुसि सेंसस जे बारे में जेके अंग अखर सरकारी आहिनि त सिंधी हिन मुल्क में 4 करोड़ सिंध जी आबादी 4 करोड़ 77 लख आहे जॾहिं त सिंध गवर्नमेंट CCI में जेके पंहिंजा अंग अखर ॾिना आहिनि उहे 6 करोड़ 20 लख आहिनि मूसीवी साहब जो चवणु आहे त सिंध जी 30% आबादी सिंधियुनि जी उहा रजिस्टर आहे ई कोन सेंसस में जिन में ख़ासि तौर ते कोहिस्तान जा माण्हू जेके माण्हू डंडुनि में था रहनि जेके माण्हू समुंड में था रहनि जेके माण्हू जबलनि में ऐं थर में परे रहनि था सो 30% असांजी आबादी अचे ई नथी उन जे करे सिंध जी आबादी ॾेखारी थी वञे 23%
हर आदमशुमारी में 22-23 इहो थो अचे। जॾहिं त असां ॾिसूं था त धारिया हिते तमामु घणा अची विया आहिनि। सेंसस जो मतिलबु इहो आहे त सभिनी माण्हुनि खे ॻणियो, जाइज़ माण्हू आहिनि, नाजाइज़ माण्हू आहिनि, गैर क़ानूनी माण्हू आहिनि, सभिनी खे ॻणियो। जिन वटि शनाख़्ती कार्ड आहे उन्हनि जो जुदा कैटेगरी ठाहियो, जिन जो न आहे उनजी जुदा ठाहियो, जेके गैर क़ानूनी आहिनि उहे जुदा ठाहियो, सभु जेके आहे सो गॾे पोइ असांखे पॉपुलेशन कयो। जेके गैर क़ानूनी आहिनि उन्हनि खे वोट जो हक़ न ॾिनो वञे। सिंध में जेको धारियुनि जी जलगार आहे हिन तरफ़ यकीन तव्हांजो इशारो आहे ऐं तमामु अहम मौज़ू आहे, न फ़क़ति अहम आहे बल्कि हिकु वॾो डिटेल इन ते डिस्कस करे सघिजे थी। असांजा दोस्त वापसि मोटी आया आहिनि ज़ूम मीटिंग में। ऐं गुज़ारिश कंदुसि भाउ मुस्लिम बुर्दी खे त हू 2 मिंट वेट कनि था ऐं ॿियनि गेस्ट खां थोरो तारुफ़ इंट्रोडक्शन वठी छॾां त पोइ वरी भाउ मुस्लिम न ईंदुसि। हाणे असां हलूं था साईं ख़ैर मोहम्मद कोलाची ॾांहुं, जेके न सिर्फ़ु लेखक आहिनि बल्कि हिकु थिंक टैंक जो बि हिसो आहिनि। साईं जिन जो ताल्लुक़ु कैनेडा जे शहर टोरंटो सां आहे ऐं असां सां हींअर लिंक ते मौजूदु आहिनि। ऐं चाहींदुसि त साईं जो जेके किताबु हींअर छपियो आहे साणे जी सिक, उन बाबति बि असांखे ॿुधाए ऐं इहो बि ॿुधाए त टोरंटो जी जेकी असांजी सिंध दोस्त तंज़ीम आहे उते उहो कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। जी ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु। महिरबानी अदा। सभ खां पहिरियां त SLF जी टीम तव्हांखे ऐं हाज़रीन खे सलाम। महिरबानी जो असांखे मौक़ो ॾिनो अथव। असल में मुंहिंजो ताल्लुक़ु बाड्रा शहर लाड़काणे ज़िले सां आहे ऐं मां स्टील मिल में तक़रीबन 22-23 साल इंजीनियर रहियुसि। पोइ मां 2001 में अची कैनेडा जे शहर टोरंटो में रहणु लॻुसि। हाणे असां जेको डायस्पोरा आहियूं यानी जेके दोस्त मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहनि था, उहे पंहिंजी जाइ ते सिंध सां मुहबत जे जज़्बे हेठि को न को कमु कंदा रहनि था। उहो इलाइक़े जे लिहाज़ सां, उहो ज़रूरत जे लिहाज़ सां जेको कमु आहे उन खे करण जी कोशिशि कनि था। मां बि जॾहिं हिते अची सेटल थियुसि त सभ खां पहिरियां कम्यूनिटी थोरी हुई ऐं मां सना में शामिलु थी उते सम्झो कम्यूनिटी एक्टिविस्ट जे तौर ते कमु कयो। नवां ईंदा माण्हू उन्हनि सां उन्हनि जी मदद करणु, उन्हनि खे सेटल करण में थोरी हेल्प करणु, उन्हनि खे जेको आहे उते सेटल करण में जेके ॾुखियाइयूं थियनि थियूं उन में मदद ॾियणु, इहो कंदा रहियासीं। उन सां गॾोगॾु हिते जा जेके सम्झो पोइ ॾिठोसीं त इल्मी अदबी सरगर्मियूं खोड़ आहिनि, छाकाणि साउथ एशिया जा, पाकिस्तान जा, कराची जा, पंजाब जा ॿियनि इलाइक़नि जा माण्हू मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे हवाले सां पंहिंजूं ख़िदमतूं मतिलबु अंजाम ॾियनि था। के अख़बारूं था कढनि, के रिसाला था कढनि, के गॾिजाणियूं था कनि। पोइ मूं जेको आहे सो सभ खां पहिरियां सिंधी ऐं अंग्रेज़ी जो गॾियल हिकु मैगज़ीन अमीक नाले सां कढियो त जीअं ॿियनि ॿोलियुनि सां गॾोगॾु असांजी ॿोली जो बि हिते जे सोसाइटी में तारुफ़ वधे। उन खां पोइ असां जेको आहे सो लतीफ़ ते सेमिनार करायासीं, अयाज़ ते करायासीं, सूफ़ी नाइट्स करायूंसीं। इन जे करे त माण्हुनि खे सिंधी अदब, सिंधी कल्चर जे बारे में ॼाण जेको हिते जो माण्हू रहे थो उनखे ॾेई सघूं। छाकाणि असांजो इहो फ़र्ज़ु बणिजे थो जेके सिंधी ॿाहिरि रहूं था त घटि में घटि पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे रोशनास करायूं, जीअं ॿिया दोस्त मुख़्तलिफ़ हिसनि में कनि पिया। त असां उहो जेको सिलसिलो पोइ मूं वधायो, मूं लिखण जो सिलसिलो शुरू कयो। मूं 3 किताब हींअर ताईं लिखिया आहिनि, अख़बारुनि में जेके कालम लिखिया आहिनि उन्हनि मां जेके चूंडे उन्हनि जो किताबु सारूणियूं साणे जूं जे नाले सां किताबु लिखियो। पोइ ॿियो किताबु साणे जी सिक जे नाले सां लिखियो। ऐं हाणे ताज़ो मुंहिंजो किताबु छपियो आहे मुंहिंजी आत्मकथा भाङो पहिरियों, जेको जंहिं किताब जो नालो आहे मां ऐं उहो मुंहिंजी आत्मकथा आहे। मुंहिंजी सॼी ज़िंदगी ऐं हेल ताईं जेका गुज़री आहे उन में जेको वियो आहे पियो तजुर्बा आहिनि उहे मूं कलमबंद कया आहिनि त जीअं मुंहिंजा ख़्याल, मुंहिंजा तजुर्बा माण्हुनि ते पहुची सघनि ऐं पंहिंजे मुल्क में जेको बि जेका आहे ज़िम्मेवारी आहे उहा पूरी कयूं था पिया। ज़बरदस्त, ऐं कोशिशि कंदासीं। थैंक यू सो मच ख़ैरमंद कोलाची साहिबु। हाणे असांजो फाइनल पैनलिस्ट आहे साईं मैक्स मेमण साहिबु। ग़ालिबन तव्हां सभु सुञाणंदा हूंदा, कंहिं बि तारीफ़ तो मोहताज न आहे। साईं जिन मेहराण यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहिनि ऐं हींअर कैलगरी में रहनि था।
ऐं जेके यूथ डेवलपमेंट, प्रोफेशनल डेवलपमेंट, कैरियर काउंसलिंग, स्कॉलरशिप्स जेके बि नौजवान वेठा आहिनि हिते उन्हनि सभिनी खे ख़बर हूंदी त न्यू दरबेलो नाले फेसबुक ते जेको पेज आहे उन में साईं जन मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स खे स्कॉलरशिप्स जे बारे में ॿुधाईंदा रहनि था, कैरियर डेवलपमेंट जे मुतालिक़ लेक्चर्स ॾींदा रहनि था ऐं इहे सभु शयूं ऐं आउं चाहींदुसि त मुख़्तसरनि भाउ मैक्स मेमण पंहिंजो तारुफ़ कराइनि ऐं उनखां पोइ इहो ॿुधाइनि त हींअर एल्बर्टा में साईं जन साना जो चैप्टर बि जेको खुलियो आहे उनखां पोइ कहिड़ियूं उहे कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि जेको डायस्पोरा करे रहियो आहे कैलगरी में। जी मैक्स मेमण साहब। वॾी महिरबानी आफ्ताब ऐं थैंक यू नसीर ऐं ज़ुहैब फॉर हैविंग दिस वंडरफुल सेशन। अदा तारुफ़ बस इहो ई आहे त मां नालो मैक्स मेमण आहे ऐं हिन वक़्तु मां सिटी गवर्नमेंट में एज़ अ प्रोजेक्ट इंजीनियर आहियां। बाक़ी तमामु फ़क़ीर माण्हू आहियां। क्वेश्चन आहे त सना जो बिल्कुलु चैप्टर रिवाइज थियो आहे ऐं सना जा दोस्त उनखे सुठे नमूने हलाइनि था पिया ऐं जो सेशन आहे असांजो डायस्पोरा जो रोल, अनफॉर्चुनेट डायस्पोरा जो रोल माना उहो न रहियो आहे जेको रहणु घुरिजे। सॉरी तव्हांजो सुवालु ॿियो पर मां प्रोजेक्ट जो टॉपिक जो आहे त मां सोचियो त इहो ऑनेस्टी हूंदी त उहो उन टॉपिक ते ॻाल्हाइजे। जेके जिन बि दोस्तनि ॻाल्हायो उन्हनि जूं पंहिंजे पर में तमामु सुठियूं ख़िदमतूं आहिनि, सिंधी क़ौम लाइ, सिंधी धरतीअ लाइ, पर कलेक्टिव विज़डम जी असां में घटिताई आहे ऐं उन कलेक्टिव विज़डम जी घटिताई जे करे खोड़ सारा कम जेके आहिनि जेके असांखे करणु घुरिजनि उहे असां दिलनि में त आहिनि, दिमाग़ में बि आहिनि, पर उहे असां करे कोन था सघूं। हिकिड़ो असां में यूनिटी जो फुक़दान आहे, ॿियो हर को लीडर आहे असां में। हिन मूंखे तक़रीबन 22 साल थी विया हिन मुल्क में आए। मां इहो सोचियो त जेके सिंधी असां ॿाहिरि रहूं था उहे बाशऊर आहियूं, पढ़िया लिखिया आहियूं, तॾहिं हिननि मुल्कनि पहुता आहियूं। पर अनफॉर्चुनेट असां जे अंदरि उहो नंढो वॾेरो वेठो आहे, जेको सिंध में वॾो वॾेरो आहे, असांजे अंदरि उहो नंढो वॾेरो। उन ई करे असां सिंधी क़ौम जा उहे कम जेके असां बसन ख़ूबी करे सघूं था, आराम सां करे सघूं था, उहे कोन था कयूं। उन्हनि खां अलावा जेको ॿियो कमु जेको असां एज़ अ डायस्पोरा करे सघूं था सुठे नमूने, सिंध जा घणा मसइला असां हल करे सघूं था, उहा आहे डिप्लोमेसी। हितां जी जेके बि गवर्नमेंट आहिनि, बिकॉज़ एज़ अ नेशनल असांखे इहो राइट आहे, जेके असांजा दोस्त इंग्लैंड में रहनि था, ऑस्ट्रेलिया में रहनि था, न्यूज़ीलैंड में रहनि था, कैनेडा USA में रहनि था, त असां बि इन सोसाइटी जो पार्ट आहियूं, असां हितां जा टैक्स पेयर आहियूं। त असां हितां जी डिप्लोमेसी इख्तियार करे हितां जे सियासतदाननि खे असां सिंध जो केस प्लीड करे सघूं था। सिंध जा खोड़ सारा मसइला आहिनि जेके असां सोशल मीडिया जे थ्रू त उथारियूं था, पर अगरि असां उहे एज़ माना पार्लियामेंट जे थ्रू उथारियूं त उन्हनि जो असराइतो असरु थी सघे थो, छो जो पाकिस्तान गवर्नमेंट खे हितां खां फंडिंग वञे थी त उहे सवाल हितां जा पॉलिटिशियन अगरि पुछंदा त उहे मसइला हल थी सघनि था। उन खां अलावा जेको ॿियो मसइलो आहे वॾे में वॾो, जेके दोस्त ॿाहिरनि मुल्क वञनि था उन्हनि खे अर्ली सेटलमेंट जो मसइलो आहे। इंडिविजुअली असां सभई हेल्प कयूं था थोरी घणी, पर का अहिड़ी तंज़ीम मौजूदु कान्हे का जेका सॼी दुनिया में सिंधियुनि जी खे आबाद करण में मदद करे। मुंहिंजी नंढी टीम आहे, टीम मैक्स जे नाले सां, मुस्लिम बुर्दी उनजो हिकिड़ो पार्ट आहे, त उहा पंहिंजे हिसाब में त कमु करे थी, पर इहा असां माना इंडिविजुअल फर्दनि जी हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे। पर इनखे ज़रूरत आहे त वॾे पैमाने ते जेके तंज़ीमूं आहिनि, जेके रजिस्टर्ड एसोसिएशन आहिनि, उहे इहो कमु कनि सेटलमेंट जो। घणा सिंधी अमेरिका में अचनि था, रेफ्यूजी स्टेटस क्लेम कनि था, उते उहे जेलनि जो मुंहुं ॾिसनि था, पर असां वटि का अहिड़ो मैकेनिज़म न आहे त असां उन्हनि जी का वाह रखूं। हिते असां जूं औरतूं अचनि थियूं, शादी करे अचनि थियूं, उन्हनि जा हस्बैंड अब्यूसिव आहिनि, उन्हनि खे का असां वटि लीगल काउंसिल न आहे त जेका उन्हनि जी मदद कजे। गवर्नमेंट आहे न मदद करण लाइ, पर उन्हनि खे हिकिड़ी सगारा पंहिंजनि माण्हुनि जी ज़रूरत पवंदी आहे। त देयर आर लॉट्स ऑफ वर्क वी कैन डू इट, पर वजह सिर्फ़ु इहा आहे त असां में यूनिटी न आहे। इहो चई मां पंहिंजी ॻाल्हि हिते ख़तमु कंदुमि। थैंक यू सो मच अदा मैक्स। ऐं हाणे असांजो हिकिड़ो असां सुवाल त पुछी चुका आहियूं। अदा मुस्लिम बुर्दी जी ॻाल्हि अधु में रहिजी वई, असां चाहींदासीं त अदा मुस्लिम बुर्दी उन ॻाल्हि खे कंटिन्यू करे। दुबई में ऐं अबूधाबी में जेतिरा बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ एसोसिएशन ऑफ UAE तमामु घणो कमु करे रही आहे इन टर्म्स ऑफ सेटलमेंट, इन टर्म्स ऑफ प्रोफेशनल डेवलपमेंट। ऐं चाहींदुसि त मुस्लिम बुर्दी भाउ असांखे ॿुधाइनि त जेके नौजवान
ख़ासि करे हितां खां मिडल ईस्ट अचनि था ऐं सऊदी अरब या दुबई अबू धाबी अचनि था टेक्निकल साइड ते इंजीनियर्स आहिनि यंग डॉक्टर्स आहिनि जेके जॉबलेस आहिनि उन्हनि जे लाइ उते दुबई में अबू धाबी में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं उन खां अलावा मूंखे इहो बि ॿुधाइनि त जेको नौजवान हितां खां सिंध खां अचनि था छो जो हिते ऑडियंस में बि काफ़ी नौजवान वेठल आहिनि त उन्हनि खे थुले लेखे असांखे जेकॾहिं तव्हां ॿुधायो त केतिरो ख़र्चो अची वञे थो ऐं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि हुते जी अदा मुस्लिम बुरदीप मां तव्हांजे सवाल ते अचां थो पर जेका मैक्स में मां ॻाल्हि कई सवेर मां हुनखे सेकेंड कंदे उनजे बारे में थोरो चवंदुमि त जेका असां में यूनिटी ॿधी एको इतिहाद जेको नज़र नथो अचे उन ते मां थोरो ॻाल्हाईंदुमि पोइ तव्हांजे सवाल ते अचां थो त इहा ॻाल्हि मां बि रियलाइज़ कई त हीअं रिसेंटली मां यूएस जो टूर कयो त मां साना जे प्रेसिडेंट साईं ख़ालिद साहब सां मिलियो ऐं मां हुनखे इहा ई ॻाल्हि कई त साईं असां जेके बि दुनिया में फोरम्स आहिनि सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप थी वई सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई में ॿ टे ॿिया बि फोरम्स आहिनि ईअं कैनेडा में बि आहिनि या अमेरिका छो न असां सभु मिली करे उन खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आणे ऐं उन्हनि जा चैप्टर्स ठाहियूं या विंग्स ठाहियूं पूरी दुनिया में हिकिड़ी सिंधियुनि जी तमामु घणी मज़बूत तंज़ीम हुजे जीअं सभु गॾिजी कमु करे सघूं सो मां पंहिंजे सवाल तव्हांजे सवाल ते अचां थो त हिते जेके इंजीनियर्स ऐं डॉक्टर्स या जेके ॿियनि फील्डुनि सां वास्तो रखनि था MBA हुजे बैंकर्स वारा दोस्त हुजनि या ॿी का टेक्निकल उन्हनि खे का डिग्री आहे त सभिनी खां पहिरियां मां इहो ई चवंदो आहियां दोस्तनि खे त जॾहिं तव्हां कंहिं मुल्क वञो था त उन मुल्क जे बारे में उनजी रहणी सहणी उनजो ट्रांसपोर्ट उनजी करेंसी उनजो कल्चर ते ज़रूरु फोकस करे अचनि ऐं पंहिंजी CV ऐं पहिरियां इंफॉर्मेशन वठी अचनि एटलीस्ट 1 महीनो 2 महीना पहिरियां उहो पंहिंजी प्रिपरेशन कनि पंहिंजी डिग्री अटेस्टेशन कनि घणा दोस्त हिते अचनि था जीअं रिसेंटली बैक्स में मां हिकु ॿ पोस्ट रखियूं हुयूं उन दोस्तनि सां मां ॻाल्हायो त चए थो मुंहिंजी डिग्री अटेस्ट न आहे थियल पोइ चए थो त मूंखे CV मुंहिंजी सफ़ा हुनजी ठहियल आहे अहिड़ी जेका माना जेका हिकिड़ी बुनियादी उन में शयूं आहिनि ई न सो मां इहो मैसेज ॾींदुमि तमामु दोस्तनि खे त जेके बि UAE में अचनि था सभिनी खां पहिरियां तव्हां राब्तो कयो मूंसां राब्तो कयो मां तव्हांखे गाइड कंदुमि मुंहिंजा वीडियोस ठहियल आहिनि तव्हां उहे वीडियोस ॾिसो अचण खां पहिरियां कहिड़ी तयारी कजे ऐं हिते लैंड थियण खां पोइ छा कजे सो उन खां पोइ असां हिते वेठा आहियूं तव्हांजी CV राइटिंग तव्हांजी स्किल्स तव्हांखे इंटरव्यू जी तयारी कराईंदासीं तव्हांखे कंहिं सुठी जॻह ते रिफर करे सघूं था ठीकु आहे जॉब असांजे हथ में न हूंदी आहे पर असां तव्हांखे पॉलिश करे सघूं था त जीअं तव्हां उहा जॉब हासिल करे सघो छो जो UAE जी डेमोग्राफी इलाही चेंज आहे बनस्पत ॿियनि मुल्कनि खां जीअं कैनेडा अमेरिका थी वियो UK थी वियो हिते छा आहे तक़रीबन 1.5 लख खां मथे सिंधी रहनि था ऐं सफ़ा अणपढ़ियल सिंधी बि आहिनि त वरी सफ़ा पढ़ियल लिखियल बि आहिनि हर क़िस्म जो माण्हू हिते सिंधी रहे थो सिंधी एसोसिएशन जे बारे में मां मुंहिंजी ॻाल्हि रहिजी वई त सिंधी एसोसिएशन जो जेको ॿियो ऑब्जेक्टिव आहे उहो आहे कैरियर काउंसलिंग जेको तव्हां सवाल बि कयो आहे हाणे त असां हिते कैरियर काउंसलिंग जा प्रोग्राम कंदा आहियूं जेके दोस्त अचनि था कंहिं जेको रिक्रूटर्स आहिनि या जेके HR में आहिनि उन्हनि दोस्तनि खे गॾु करे उन्हनि जो पाण में इंट्रेक्शन करायूं था ऐं जेको वॾो मेन असांजो मक़सदु अल्हम्दुलिल्लाह अची थी चुको आहे उहो आहे असां जेके डिफरेंट फील्ड्स आहिनि जीअं हाणे डॉक्टर्स आहे त डॉक्टर्स जो हिते WhatsApp ग्रुप्स आहिनि ऐं सिंधी जेके बि UAE में डॉक्टर्स आहिनि वरी ईअं ई जेके बैंकर्स आहिनि ईअं ई वरी जेके हेल्थ एंड सेफ्टी या सिविल इंजीनियर आहिनि या मैकेनिकल इंजीनियर आहिनि उन्हनि जा हिकिड़ा फोरम्स ठाहिया आहिनि त जीअं उहे उन्हनि दोस्तनि सां इंट्रेक्शन कनि नेटवर्किंग कनि उन्हनि खां पुछनि अदा मां सिविल इंजीनियर आहियां मां छा कयां मां कहिड़ी तयारी कयां मुंहिंजो फलाणो इंटरव्यू आहे या मां किथे इंटरव्यू ॾियां कीअं अप्लाई कयां थैंक यू अदा मुस्लिम बुर्दी अनफॉर्चुनेटली असांजो टाइम हाणे तक़रीबन ख़तमु थियण वारो आहे सो मुंहिंजे ख़्याल सां आख़िरी जेके 5 मिंट आहिनि उन्हनि में असां गुज़ारिश कंदासीं ऑडियंस सां त हू जेकॾहिं को सवाल पुछणु चाहिनि त बाय ऑल मीन्स 3 खां 4 सवाल असां वठंदासीं ऐं 5 मिंटनि में असां सेशन जो इख़्तिताम कंदासीं जी वॉलंटियर्स असांखे हिकिड़ो माइक ॾिजो त जेकॾहिं को सवाल हुजे कंहिं दोस्त साईं मुंहिंजो नालो जान मोहम्मद खासकिली आहे मां KTN न्यूज़ सां वाबस्ता आहियां खोड़ दुनिया जा अहिड़ियूं पॉपुलेशन्स आहिनि जिन जी आबादी 2 करोड़नि जे लॻभॻि आहे पर उन्हनि खे BBC ऐं वॉइस ऑफ अमेरिका ते उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन आहे छा असांजा जेके ॿार एसोसिएशन्स आहिनि या जेको हितां जूं एसोसिएशन्स आहिनि छा इन ते कमु कनि थियूं त सिंधीअ खे BBC ऐं वॉइस ऑफ अमेरिका ऐं ॿियूं जेका वॾा फोरम्स आहिनि उते उन्हनि खे रिप्रेज़ेंटेशन मिले तव्हां कंहिंखां सवाल करणु चाहींदो इहो मां सॼे पैनलिस्ट भली को बि उन मां जवाबु ॾे ठीकु आहे गुज़ारिश कंदुसि साईं
मशहूद काज़ी साहब खे त जेकॾहिं उहो आंसर करणु चाहिनि। अदा तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं यकीनन असांखे इहा रिप्रेज़ेंटेशन मिलणु घुरिजे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां पंहिंजी नंढी कैपेसिटी में त सिंधी रेडियो खे ज़रूरु शुरू कयो आहे। जो कैनेडा में असां पहिरियों दफ़ो सिंधी रेडियो चैनल इंट्रोड्यूस कयोसीं। उन खां अलावा USA में ह्यूस्टन जे शहर में असां एजाज़ अलमानी आहे, उहो 10-11 सालनि खां वठी US में रेडियो चैनल हलाए थो। लेकिन तव्हांजी ॻाल्हि सही आहे त असांखे पंहिंजी एनर्जीज़ खे फोकस करणु घुरिजे त वॉइस ऑफ अमेरिका ऐं BBC। ऐं हींअर असांजियूं हिन वक़्तु कैनेडा में असांजियूं कुझु ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि CBC वारनि सां। ऐं असांजी ख़्वाहिश आहे त को जेको असांजो नेशनल नेटवर्क आहे उन ते असां कुझु टाइम मिंट ई सही सिंधी लैंग्वेज लाइ वठी सघूं। उन जे लाइ दोस्तनि जूं कोशिशूं हलनि पियूं ऐं असांखे हिकु त स्टेप अॻियां वञी वॉइस ऑफ अमेरिका या जीअं तव्हां BBC चयो हुननि में असांजो अली गुल मेतलो साहिबु UK जो वेठल आहे। यकीनन उहे हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट पार्ट प्ले करे सघनि था। पर आउं तव्हांखे ज़रूरु इहो ॿुधायां त कैनेडा जे हद ताईं असां हिन मामले ते कमु करे रहिया आहियूं। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। गुज़ारिश है मुजीब जी। मुजीब मुंहिंजो नालो मुजीब मीराणी आहे ऐं मुंहिंजो सुवालु आहे भाऊ मुस्लिम खां। जीअं शयूं असांखे ॾेखारियूं वञनि थियूं ऐं ॿुधायूं वञनि थियूं, बिल्कुलु इन बि न आहे मक़सूद जीअं पाण एतिराफ़ कयो त असांखे अञा घणो कमु करणु घुरिजे। असां अञा थोरो कमु कयो आहे त छा असां में एतिरी ज़रूरत आहे त असां इहा शइ दुबई में बि एक्सेप्ट कयूं त असां जेके नवां नौजवान जॉब्स उते ॻोल्हण अचनि था दुबई में, उन्हनि खे असां राइश नथा ॾेई सघूं। उन्हनि खे उन्हनि जूं बुनियादी जेके ज़रूरतूं ऐं शयूं आहिनि उन्हनि ताईं असां ज़ाती वास्ते जे बजाए धरतीअ जे वास्ते जे बुनियाद ते उन्हनि ताईं एक्सेस नथा करे सघूं। वॉट अबाउट देयर रेजिडेंसी, वॉट अबाउट देयर राइट्स फॉर दी जॉब फाइंडिंग। असां केतिरा हींअर ताईं तरबियती वर्कशॉप दुबई में कराया आहिनि जिन सां नौजवान मुस्तफ़ीद थिया हुजनि। सवाइ ज़ाती जेके दोस्त आहिनि उन्हनि जे दोस्तनि खे असां रेफर कयूं था, इशार ॾिसी उमाणियूं था। वॉट अबाउट दोज़ हू आर रोमिंग हेयर एंड देयर, लावारिस आहिनि उहे, उन्हनि ते केरु एक्सेस कंदो? असांखे क्रेडिट रुगी न खटणु घुरिजे, असांखे महिनत करणु घुरिजे। मां इहो रुगी पुछणु थो चाहियां त हींअर ताईं तव्हां वटि हिकिड़ी अहिड़ी राइश आहे जिते 10-12 नौजवान बेड स्पेस ते अची रहिया आहिनि, जीअं कैनेडा में आहे, अल्बर्टा में आहे, साईं आजन कलोड़े वटि कैनेडा में आहे। थैंक यू मुजीब। What's your contribution? आउं चाहींदुसि त मुस्लिम बुर्दी इन जो सवाल जो जवाबु ॾे, पर उनखां पहिरीं लेडी खां सवाल पुछी वठो, लेडी इन द मिडल प्लीज़। ऐं उनखां पोइ असां मुस्लिम बुर्दी खे चवंदासीं जी। ऐं आउं चाहींदुसि त सवाल जेकॾहिं मुख़्तसर रहनि त बहितर थींदो ऐं जवाब बि जेकॾहिं मुख़्तसर रहनि। जी थैंक यू। अस्सलाम वालेकुम। सवाल मुख़्तसर ई आहे, बस इहो आहे त मां एप्रिशिएट कंदमि सिंध लिटरेचर फेस्टिवल खे त हिकु नए टॉपिक खे ऐं नए उन ट्रेंड खे जनम ॾिनो आहे। जेके चैप्टर्स डिफरेंट कंट्रीज़ में ठहियल आहिनि। मां हिकिड़ी जस्ट की घणो करे त मैक्स मेमन बि रेस्पॉन्स करे चुको आहे ऐं बुर्दी साहब ऐं छाकाणि मां ॻाल्हियुनि मां जेको डिस्कशन थी आहे मां जेकॾहिं सवाल ते मैडम अचो प्लीज़। हा, सवाल ते इहो ईंदमि त ही हिक ॿिए सां बि सब चैप्टर्स हिक ॿिए सां कनेक्टेड थियनि। बस हिकिड़ो मुंहिंजो सवाल आहे त थर में माल न्यूट्रिशन जे करे, ग़िज़ा जी कमी जे करे हेतिरियूं सारियूं असांजे नंढनि ॿारनि जूं डेट्स थियूं आहिनि। उन डेट्स खे रिड्यूस करण लाइ या मिनिमाइज़ करण लाइ असांजे डायस्पोरा जो कहिड़ो रोल रहियो आहे या उन्हनि कहिड़ा कहिड़ा स्टेप्स वरिता आहिनि हेसी ताईं? बिल्कुलु, ॾाढो सुठो सवाल। ऐं थर में जेके ग़िज़ाई किल्लत जे करे असांजा ॿार मरी रहिया आहिनि ऐं इन जे मुतालिक़ मैडम फ़ख्र सवाल कयो आहे। ऐं चाहींदुसि त अली गुल मेतलो साहिबु इन जो जवाबु ॾियनि बाद में, पर उनखां पहिरीं जेको शिकायती सवाल हुयो अदा मुजीब जो, ऐं चाहींदुसि मुस्लिम बुर्दी साहिब खे त उन शिकायती सवाल जो जवाबु ॾियनि, पर मुख़्तसर ॾियनि। थैंक यू। ऐं उनखां पोइ माइक हिते फ्रंट में ॾिजो अदा, माइक हिन खे ॾिजो। हाँ, हिकिड़ो सवाल हितां वठी पोइ वरी बैक ते वञो। जी मुस्लिम बुर्दी। जी अदा, तमामु ज़बरदस्त क्वेश्चन आहे दोस्त जो। मां मुख़्तसर सवाल ॾींदुमि, इहो ई जवाबु ॾींदुमि, मुख़्तसर सवाल जो मुख़्तसर जवाबु ॾींदुमि त UAE जी जेका डेमोग्राफी आहे न ऐं ॿियनि मुल्कनि सां तव्हां कंपेयर नथा करे सघो UAE खे। उनजो रीज़न इहो आहे जेकॾहिं सिंध खां ॿाहिरि कंहिं घणे तादाद में रहनि था त उहो UAE आहे। रोज़ाना कराची मां 1.5 कलाक जो सफ़र आहे। तव्हां रोज़ाना कराची मां 10 फ्लाइटूं थियूं अचनि UAE में, 4-5-6 दुबई में, 2-3 शारजा में, 2-3 नेपाल में। मां जॾहिं थोरी इन्वेस्टिगेशन कई त डेली जे बेस ते 400-500 माण्हू अचनि था हिते UAE में। जेकॾहिं रिहाइश वारो असां हिते असां सोचियो हुयोसीं त इन ते कयूं कमु, ठीकु आहे, पर जेकॾहिं असां थोरी पंहिंजी लेवल ते कयो बि हुयोसीं
उन में वरी पंहिंजनि सिंधियुनि जा पाण में जहिड़ा वरी पाण घणियूं ॻाल्हियूं हीअ शइ न आहे हूअ शइ न आहे वरी पोइ माना ईअं प्रिटेंड था कनि त जीअं ॼण माना असां उन्हनि ते हुननि असां ते अची को थोरो कयो आहे इन ॻाल्हि ते बि सोचियो हुयोसीं। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई त जेके लावारिस केर बि न आहे हिते असांजा ग्रुप ठहियल आहिनि ऐं बिना ज़ात जे जेको मुंहिंजो पंहिंजो ग्रुप आहे हुन में 400 माण्हू आहिनि यूएई जा जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि या जेके रोज़गार कनि था हिते यूएई में 400 माण्हू आहिनि जंहिंखे बि ज़रूरत पवंदी आहे कंहिं बि शइ जी उहो सां राब्तो कंदो आहे अदा कीअं सीवी ठाहियां कीअं कयां छा कयां ऐं असां हुनखे बिना ज़ात जे बसि ॾिसंदा आहियूं सिंधी आहे उनजी हेल्प कंदा आहियूं। सो तव्हां पहिरीं ॻाल्हि त तव्हां कंपेयर नथा करे सघो यूएई खे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे छो जो यूएई जो मां तव्हांखे ॿुधायो त वधि खां वधि सिंधी हिते था रहनि ऐं 400 माण्हू डेली जे बुनियाद ते अचनि था त जेकॾहिं असां इहो कयोसीं कमु त असां पूरा न पढ़ी सघंदासीं। असांजा बि हिते ॿार आहिनि फैमिली आहे ऐं बैकग्राउंड में जॉब बि हलंदियूं आहिनि नंढो को कारोबार बि कंदा आहिनि। थैंक यू So, थैंक यू उन हवाले मुस्लिम सां- बुर्दी थैंक यू अदा- टाइम थोरो मूंखे टाइम हिकिड़ो ऑलमोस्ट मिंट ख़त्म थी ॾियो, चुको अदा- आहे हिकिड़ो मुस्लिम टाइम सफ़ा ख़त्म थी चुको आहे ऐं जॉब- चाहींदुसि सिर्फ़ु ॿिनि सेंटेंसिस में जेकॾहिं आफ्ताब अदीअ जे सुवाल जो पहिरियों जेको पोर्शन हो तंहिंजो आउं थोरो जवाबु अदीअ खे ॾियां। हा पर त हिकिड़े जेको awareness मिंट जे जे अंदरि हवाले अंदरि ॾिजो मशहूद भाउ ऐं चाहींदुसि 30 सेकंड्स में तव्हां जवाबु ॾियो जी थैंक यू। अदीअ जे अवेयरनेस जे हवाले सां ॻाल्हि की तव्हां ॿुधायां त असांजी सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका सिना जो सिस्टर प्रोग्राम आहे सिंध स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जंहिंजो हेडक्वार्टर हैदराबाद में आहे ऐं SSTP जे प्लेटफॉर्म तां हज़ारे नौजवाननि खे ट्रेनिंग्स मुहैया थियूं आहिनि ऐं मैक्सिमम जेको तव्हांजे साम्हूं वेठो आहे न 1 लख खां मथे माण्हुनि खे कैरियर गाइडेंस कैरियर काउंसलिंग जा सेशन्स कया आहिनि सॼी सिंध में बिला तफ़रीक़। तंहिंजे करे असांजूं जेके बि एक्टिविटीज़ स्किल डेवलपमेंट या कैरियर गाइडेंस जे हवाले सां आहिनि सिर्फ़ु कराची ताईं महदूद न आहिनि लेकिन सिंध जे कुंड कुड़छ में नंढे नंढे ॻोठ ताईं बि असांजो इहो मैसेज ज़रूरु पहुचे थो ऐं दोस्तनि खे जेका रहनुमाई खपे थी उहा ज़रूरु मिले थी। थैंक यू मशहूद क़ाज़ी साहब आख़िरी सवाल हाशिम पुछो मैडम जे सवाल जो जवाबु तव्हांजो ग़िज़ाई क़िलत वारो जेको हुयो उहो साईं ॾींदा आख़िरी सवाल मुख़्तसर करे वठो त पोइ अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो हाशिम राहिमो आहे मां तव्हां सभिनि दोस्तनि खे बेसिकली उहो बि सुञाणा ऐं तव्हांजा जेके बि वर्क्स आहिनि उन्हनि खे ॾिसां थो पियो त बेसिकली मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सवाल जंहिंजो जवाब बि हिकिड़े वर्ड मां बि थी सघे थो जेके बि सभु दोस्त आहिनि छो जो उहे सभु कोशिश आहिनि सिंधी जेके असांजा चाहे स्टूडेंट हुजनि चाहे एम्प्लॉयमेंट जे लाइ वेंदा हुजनि चाहे कंहिं बि पर्पज़ जे लाइ वेंदा हुजनि जेके तव्हां खां पुछंदा हुजनि जेके बि हर्डल्स पुछंदा उन्हनि मां कहिड़ी कॉमन उन्हनि जी हर्डल हूंदी आहे या कॉमन ग़लती हूंदी आहे जेका तव्हां सम्झो की अरे यार इहो सभु हर कोई करे थो त उन जी अगरि कंहिं शइ ख़बर पइजी वञे या हिते दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त शायदि केरु वञण वारो सुभाणे उहा ग़लती न करे। ठीकु आहे थैंक यू ऐं चाहींदुसि त जेको मैडम जो सुवाल हुयो थर जे ॿारनि जे मौत ते ग़िज़ाई क़िलत सबबु उहो मुख़्तसरन साईं गुल मेतलो साहब ॾियनि उन खां पोइ हाशिम जवाब जी इन में अदी 2 पहलू आहिनि हिकिड़ो त ॿार उते गुज़ारे था वञनि नंढी उमिरि में शादियूं थियनि थियूं ऐं बाय द टाइम 30 साल जी उमिरि ते औरत पहुचे थी त 10-12 ॿार उनखे थी था वञनि त मसइलो न्यूट्रिशन खां वधीक अवेयरनेस जो आहे त उनखे कजे। ॿियो थर में कोयलो निकितो आहे कोयलो मल्टी बिलियंस डॉलर्स जो प्रोजेक्ट आहे उन जे करे इहे डिफेमेशन ऐं ब्लैकमेलिंग जा बि आहिनि जेतिरा ॿार कराची में मरनि था थर में बि ओतिरा था मरनि। थर जी मिठी जी जेका हॉस्पिटल आहे इज़ वन ऑफ द रीज़नेबली गुड हॉस्पिटल विथ गुड फैसिलिटीज़ ऐं थर में जेको ॿारनि जा मौत थियनि था उनखां वधीक थर में मसइलो ख़ुदकशियुनि जो ऐं ख़ुदकशियुनि ते बि सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी में मां वॉलंटियर आहियां ऐं मां वियो आहियां उते कैंपूं कयूं ऐं 2018 में तक़रीबन 1000 माण्हुनि ख़ुदकशी कयूं थरपारकर ऐं उमरकोट ज़िलनि में सिर्फ़ु 2 ज़िलनि में उन्हनि जी इन्वेस्टिगेशन्स कयूंसीं त उन में जेके आम तौर ते ईंदा आहिनि सबब त माण्हू इक़्तिसादी बदहाली जे करे ख़ुदकशी कनि था उन जे करे कुझु केस हुया पर मेजॉरिटी ॿिया समाजी सबब हुया बदहाली आहे या माल न्यूट्रिशन आहे ॿिया बि घणा सबब आहिनि। सही हाशिम जो जेको आख़िरी सुवाल हुयो जेकॾहिं हुनखे त तव्हां जवाबु ॾियणु चाहियोसीं हाशिम तव्हां जेकॾहिं क्विकली हुन सवाल खे रिपीट कयो उन जो जवाबु मां थो ॾियां त जेको हाशिम जो सवाल आहे मैक्स मेमन साहब जी उहो आहे ॻाल्हि कुझु अमल न करणु 90% जेके दोस्त कॉन्टेक्ट कंदा आहिनि
उहा ॻाल्हि त पूरी ॿुधी वेंदा आहिनि पर उन ॻाल्हि ते अमल कोन कंदा त ॻाल्हियूं सभु सुठियूं कंदा जेके ऑडियंस में वेठा आहिनि इन्हनि खे बि सभु ॻाल्हियूं ख़बर आहिनि हाणे हिन इंफॉर्मेशन जे दौर में केरु इहो चए त मूंखे इहा ॻाल्हि ख़बर न आहे त पोइ मूंखे माना मां उनखे कोन मञंदुमि ख़बर सभु आहे पर असुल छा थो थिए त जॾहिं अमल करणु थो अचे न तॾहिं असां अमल कयूं ई कोन असां में इहा वॾे में वॾी माना असांजे नौजवान दोस्तनि में कोताही आहे ऐं ॿी कोताही जेका आहे उहा आहे ब्लेम गेम माना असां पंहिंजे नाकामियुनि जो जेको सहरो आहे उहो ॿिए जे कुले ते लॻाए था छॾियूं त अगरि इन ॿिनि ॻाल्हियुनि खे असां नौजवाननि सां मुखातिबु आहियूं त अगरि असां इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि खे ख़तमु कयूं त दुनिया जी अहिड़ी का बि ताक़त कान्हे का जेका असांखे दुनिया में सॼी दुनिया में तरक़ी करण खां रोके सघे हिकु ॻाल्हि ॿुधी करे हिन ते अमल कजे ॿियो इहो त स्टॉप ब्लेमिंग टू अदर्स हाणे तव्हां पंहिंजे नाकामियुनि फेल्यूअर्स जो ब्लेम कंहिं ॿिए ते कोन कंदो उहो चाहे तव्हांजा पेरेंट्स हुजनि गवर्नमेंट हुजे ओड़े पाड़े वारा हुजनि या डायस्पोरा कम्युनिटी हुजे थैंक यू मैक्स मुंहिंजो हिकिड़ो आख़िरी सवाल मैक्स त हींअर नौजवान मूंखे काफ़ी हिते सवाल पुछियो त मैक्स भाउ खां सवाल इहो लाज़मी कजां इहो होपफुली दिस बी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन त हींअर जेको कैनेडा जी गवर्नमेंट स्कॉलरशिप्स वग़ैरह ॾे पई जीअं मतिलबु जीअं US जी गवर्नमेंट आहे US फुल ब्राइट स्कॉलरशिप अचे थी ईअं कैनेडा में को फुल फंडेड स्कॉलरशिप्स आहिनि जेके असांजे नौजवान हितां जा ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि जे लाइ का मास्टर्स जी स्कॉलरशिप हुजे जी मैक्स मैम खोड़ सारियूं स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि पर उन्हनि जो जेको अंग आहे उहो तमामु थोरो आहे उन्हनि ऐं मोस्ट ऑफ द स्कॉलरशिप्स जेके आहिनि उहे यूनिवर्सिटी बेस्ड आहिनि उन जे लाइ जेके दोस्त हाणे मसइलो इहो थो अचे दोस्त ॾिसनि था यूट्यूब ते उनखे कहिड़ो चए था IELTS जी ज़रूरत कान्हे का त हाणे कॉम्पिटेटिव वर्ड आहे न हाणे मसइलो इहो आहे त अगरि दुनिया जो रिक्वायरमेंट्स हिकिड़ी आहे अगरि तव्हांजी IELTS जेको आहे उहो प्रोफेसर खे इहो ॿुधाइण में आसानी कंदी आहे त ही नौजवान या ही छोकिरो या छोकिरी इहो पढ़ण में इंट्रस्टेड आहिनि हाणे को माण्हू जंहिंजी माना 60% हुजे चए था चलो रिक्वायरमेंट 60% जी आहे मुंहिंजी बि 60% आहे त मां छो न अप्लाई कयां या यू कैन अप्लाई पर मसइलो इहो आहे त स्कॉलरशिप कुल 10 आहिनि त हाणे 10 ते सॼी दुनिया थी अप्लाई करे त उहो बेटर खां बेटर माण्हुनि खे ॾिनी वेंदी त स्कॉलरशिप्स खोड़ सारियूं आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां 7 मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि कैनेडा गवर्नमेंट जी तरफ़ां जेके इंटरनेशनल स्टूडेंट्स लाइ आहिनि उन खां अलावा हर यूनिवर्सिटीअ जे अंदरि स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि उन खां पोइ मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि पैसे वारनि माण्हुनि जूं गोरनि जूं उन्हनि जूं स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि इन्हनि सभिनी जी मालूमात इन्हनि खे कीअं अप्लाई कजे स्टेप बाय स्टेप मुंहिंजे पेज न्यू तरबेलो ते फेसबुक ते पियूं आहिनि पर मुसीबत असां सां इहा हूंदी आहे त जीअं मां बार चवंदो आहियां हिन सेशन जे तहत मां इहो ज़रूरु चवंदुमि त मश्किरनि जे पेज ॾिसण सां तव्हांजी ज़िंदगीअ जा मसइला हल कोन थींदा तव्हां उहे शयूं ॾिसो हिन वक़्तु जॾहिं तव्हां कामयाबु थी वञो न पोइ तव्हां भले मश्किरे खे ॾिसो भई जानड़ खाने खे ॾिसो या खनड़ खाने खे ॾिसो पर जेसि ताईं तव्हां अञा मकतब में आहियो पंहिंजी ज़िंदगीअ जे कंहिं मक़सद में न पहुता आहियो त उन्हनि माण्हुनि सां जुड़ो जेके तव्हांखे मेंटोर करे सघनि उन्हनि माण्हुनि जी सोबत में विहो जेके तव्हांखे निखारे सघनि तव्हांजा स्किल्स पॉलिश करे सघनि ऐं मां तव्हांखे हाईली रिकमेंडेड कंदुमि अगरि तव्हां 3 कलाक रुगो न्यू तरबेलो पेज ते लॻाईंदो न त तव्हांजा जेतिरा बि यूनिवर्सिटी लेवल जा या स्टूडेंट लेवल जा जेके बि मसइला आहिनि उहे उतां ख़ुदि ब ख़ुदि हल थींदा थैंक यू सो मच मैक्स थैंक यू सो मच दोस्तो ऐं हा पर टाइमिंग पूरी थी वई आहे तव्हां भले मूंखां पोइ पुछी वठिजो ऐं मैक्स सां तव्हांजी ॻाल्हि कराए वठंदुसि मैक्स सां को मसइलो कोन्हे टाइम सफ़ा ख़तमु थी चुको आहे तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां असांजे सॼे पैनल जो डॉक्टर गुल मेतलो साहिबु साईं मैक्स मेमन साहिबु ऐं मशहूद काज़ी साहिबु ख़ैरमंद कुलाची साहिबु मुस्लिम बुर्दी साहिबु जिन असां सां गॾु अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरी कईसीं ऐं जेको कॉन्ट्रीब्यूशन्स ऑफ सिंधी डायस्पोरा जे मुतालिक़ असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायोसीं ऐं यकीनन हीअ असांजा जेके सिंध जा तारकीन वतन आहिनि जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था उहो बस जी हुन ड्राइवर जी मिसल आहिनि जिन खे असां खां वधीक बहितर दुनिया जी कंडीशन जो अंदाज़ो थिए थो ऐं आउं तव्हां सभिनी खे सलाम अर्ज़ु करियां थो त तव्हां मुल्क खां ॿाहिरि रहंदे बि पंहिंजे वतन खां ॿाहिरि रहंदे बि पंहिंजे वतन जे लाइ फ़िक्रमंद आहियो सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी इन सां गॾु तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जेके हिते मौजूदु आहियो इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमू खे इजाज़त ॾींदा जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो सिंध सलामत साथ सलामत थैंक यू